नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अमरकोट में खबर ॾींदा हलूं त सांगढ़ पुलिस हथरादू मबीना जड़तू मुक़ाबलन में क़तल कयल अली हैदर रونجھو ऐं सोमار महर सां इंसाफ जे लाइ अमरकोट में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। सांगढ़ पुलिस जे मबीना जड़तू मुक़ाबले में क़तल कयल अली हैदर रونجھو ऐं सोमار महर जे इंसाफ जे लाइ महर बिरादरी ऐं रोंजा बिरादरी एसटीपी शहरनि पारां प्रेस क्लब अमरकोट आॾो एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त पुलिस हक़ीक़ी ॾुआरनि खे बचाइण जे लाइ बाअसर माण्हुनि जे चवण ते ग़रीब नौजवान खे जड़तू मुक़ाबलो ॼाणाए मारे छॾियो आहे, जेको हिकु वॾो ज़ुल्म आहे। हिननि वधीक चयो त पुलिस मुहाफ़िज़ जी सूरत में मासूम शहरनि जे क़ातिल बणियल आहे। एहतजाज कंदड़ सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त जुडिशनल इंक्वायरी कराए पुलिस ख़िलाफ़ क़तल जो केस दाख़िल कयो वञे ऐं वारसनि सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सॼे सिंध में सरापा एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।